अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिद्धी गाल में मैं तव्हांजी मेज़बान रुखसार पंवर ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज्ज़िया निगाह गुलाम नबी मुरई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी गाल हर अंगारे अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे अवां रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। सर, जश्न आज़ादी मल्हाइण जे हवाले सां हुकूमत 1 अगस्त खां ई प्रोग्राम शुरू करे छॾिया आहिनि। हाँ, जश्न आज़ादी आज़ादी जंहिं शइ जो नालो आहे उहा महसूस थींदी आहे। क़ौमुनि खे जॾहिं आज़ादी मल्हाईंदा आहिनि उन्हनि खे आज़ादी महसूस थींदी आहे। आज़ादी रुगो नाले वठण जो नालो न आहे। न आज़ादी इन शइ जो नालो आहे त बिजलीअ जा बल्ब ॿारे वॾियूं वॾियूं रौनकूं कयो। आज़ादी मल्हाइण या आज़ादी दिलि सां थींदी आहे। हाणे ॻाल्हि आहे त कंहिं बि क़ौम खे इहो में आज़ादी जो मक़सदु खोड़ क़ौमूं आज़ाद थींदियूं आहिनि, खोड़ क़ौमूं ग़ुलाम थींदियूं आहिनि पंहिंजी पॉलिसीज़ पंहिंजी हरकतुनि जे करे। हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि था कयूं त असां आज़ाद आहियूं, यस असां आज़ाद आहियूं। असां 1947 में अंग्रेज़नि खां आज़ादी वरिती, पर ॾिसो हिनखे आज़ादी वारे ॾींहं खे असां योमे तजदीद अहद वफ़ा, मुल्क सां अहद वफ़ा जो अहद कयूं, उनजी रिन्यूअल कयूं, उनजो रिन्यूअल तजदीद अहद वफ़ा। ठीकु। हाणे जेकॾहिं तव्हां उन ताईं वेंदो योमे तजदीद अहद वफ़ा, त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त रुॻो इहो ॿुधायो त असां आज़ादी तरक़ी लाइ हासिलु कई न, असां आज़ादी माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ हासिलु कई न। असां आज़ादी मुस्लमाननि खे अलॻि मुल्क ॾियण जो मक़सदु इहो हो त मुस्लमान इन हिंदू कल्चर खां इन्हनि खां ॿाहिरि रही ऐं पंहिंजो इस्लाम ऐं मुस्लमान पंहिंजो इस्लाम जी प्रचार बि कनि, इस्लाम जो खे प्रैक्टिस बि कनि आज़ादीअ सां। आज़ादी वारे ॾींहं ते जेके क़ौमूं हूंदियूं आहिनि, सुजाॻ क़ौमूं हूंदियूं आहिनि, एनालिसिस कंदियूं आहिनि। अॼु असां वटि एनालिसिस आहे? इहो केरु एनालिसिस करे थो त असां आज़ाद न हुआसीं त असां वटि केतिरी तरक़ी, हाणे असां आज़ाद थियासीं 47 खां पोइ त अॼु असां ते केतिरी तरक़ी कई आहे। तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे त असांजे मथां कर्ज़ु आहे त असां ईंदड़ नसुल खे ॿुधायूं त असां केतिरो नाकाम बि आहियूं। असां वारो नसुल केतिरो नाकाम वियो आहे तव्हांखे उहो पाकिस्तान ॾियण में, जंहिं पाकिस्तान जो ख़्वाबु लधो हुयो, जंहिं पाकिस्तान जे लाइ मुस्लमाननि ख़्वाबु लधो या मुस्लमाननि जिदोजहद कई हुई। अंग्रेज़ जो दौर हो, ग़ुलाम हुआसीं, तइलीम बहितर हुई, हेल्थ फैसिलिटीज़ बहितर हुई, बराबरी जे बुनियाद ते कमु हलंदो हो, को सिंधी पंजाबी पठाण जी ॻाल्हि कान हूंदी, ग़ुलाम हुआसीं, बलूच जी ॻाल्हि कान हूंदी, ग़ुलाम हुआसीं। आज़ादी हासिलु कईसीं, पोइ छा था कयूं? बंगाली सां गॾु आज़ादी हासिलु कईसीं। अधु खां वधीक बंगाली हो जेको असां ऐं उन्हनि गॾु, हक़ीक़त में आज़ादी बंगालनि वरिती। 1906 में मुस्लिम उन्हनि ठाही, करारदाद पाकिस्तान उन्हनि ठाहिया ऐं तहरीकूं बि उन्हनि घणियूं हलायूं असांजे मुक़ाबले में। असां त हिते रुॻो सिंध बंगाल ज़रूरी आहे त हिस्ट्री असां नौजवाननि खे ॿुधायूं, नए नसुल खे ॿुधायूं त बंगाल जी असेंबली, अनडिवाइडेड बंगाल जी असेंबली, जंहिंजो प्राइम मिनिस्टर हुसैन शहीद सरवर्दी हो, उन पहिरियों दफ़ो रेज़ोल्यूशन पास करायो असेंबली मां पाकिस्तान ठहण जो। उन खां पोइ सिंध करायो, पंजाब कोन करायो, बलूचिस्तान कोन करायो, केपी कोन करायो, बहरहाल पाकिस्तान ठहियो। उन खां पोइ असां पाकिस्तान सां कहिड़ी ट्रीटमेंट कई आहे, पाकिस्तान खे कहिड़े नमूने सां हलायो आहे, इन ते सोच आहे का? अॼु सेमिनार्स थियणु खपनि ऐं अॼु इहे इन ते मुकालमा थियणु खपनि त बाबा आफ्टर ऑल असां किथे मार खाधी आहे, छो पोइते पिया वञूं, ॾींहों ॾींहुं पोइते पिया वञूं। ॾिसो, असां सां गॾु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान 47 में आज़ाद थिया। हिंदुस्तान तरक़ी कंदो पियो वञे, वरी असांजी नाकामी जो असां
जेको पाकिस्तान ठहियो अध खां वधीक हिसे बंगालनि खे असां पाण खां गॾु न रखी सघियासीं, उहो जुदा थी विया। पाकिस्तान ॿिनि हिसनि में विरहाइजी वियो, क़ाइद आज़म जो पाकिस्तान ॿिनि हिसनि में विरहाइजी वियो। हाणे असांजो पाकिस्तान जेको असां ठाहियो आहे उनखे जंहिंजो पाकिस्तान चओ, ये जो पाकिस्तान, जनरल ये जो पाकिस्तान चओ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो पाकिस्तान चओ, छो त उहो ई तंहिं ज़माने में मैन एंड कमांड हुया। हाणे उहो पाकिस्तान खे अॼु असां किथे पहुचायो आहे? कर्ज़, दुनिया जा कर्ज़ असां ते, करप्शन जा स्कैंडल असां वटि। असां कहिड़ी वफ़ाक़ा कई पाकिस्तान सां? जिन वटि मोटरसाइकिल कान हूंदी हींअर उहो वॾा वॾा महलात ठही विया आहिनि। पाकिस्तान त ठहियो ॿाहिरि बि, पाकिस्तान ठहणु वक़्तु। सो चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां अॼु को ॾींहुं आहे त अॼु कंपेयर कयो पाण सां ऐं इहो अहद कयूं त हाणे असां तरक़ी कंदासीं, अॻियां वधंदासीं, पुराणी रवश खे ख़तमु कंदासीं, करप्शन खे परे कंदासीं, मुल्क सां वफ़ा कंदासीं। तव्हांखे रुगो मां नंढी फैक्ट्स फिगर्स तो थोरो ज़रूरी आहे त नाज़रीन खे ॿुधायूं। 2000 अल्लाह अकबर, छा ॻाल्हि कजे, 2000 इंडिया जी GDP 2023 में या 2024 में हुई 4000 बिलियन, 4 ट्रिलियन। ऐं बांग्लादेश जी 450 बिलियन, पाकिस्तान जी 400 बिलियन GDP। पर वरी GDP पर कैपिटा उहा हिंदुस्तान जी $2500, बांग्लादेश जी $2551, पाकिस्तान जी $1365। वरी अचो GDP ग्रोथ रेट, GDP ग्रोथ रेट इंडिया जो 2023 जी आहे वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट ऐं इदारनि जी रिपोर्ट। इंडिया जी आहे GDP ग्रोथ 8.2%, 8.2%। बांग्लादेश जी आहे 5.8%, पाकिस्तान जी आहे 0%। ये वर्ल्ड बैंक जी स्टेटिस्टिक्स आहे। इहो हाल कयो असां पाकिस्तान जो, हेॾो सरसब्ज़ मुल्क, समुंड, दरिया, डेज़र्ट, जबल, जंहिंमें 4 मौसम आहिनि, छा ही मुल्क आहे, तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे। उनजो असां हालत इहा कई आहे त असांजो GDP ग्रोथ रेट जेको आहे सो 0% आहे। हाणे वरी अचो इन्फ्लेशन ते। इंडिया में इन्फ्लेशन आहे 5%, 2024 जी स्टेटिस्टिक्स आहे। बांग्लादेश जी आहे 10.5% इन्फ्लेशन, पाकिस्तान जी आहे 12.6%। यानी असां इन्हनि खे असां मिसाल वठंदासीं न, असां को अमेरिका सां ऐं इंग्लैंड सां ऐं फ्रांस सां, यूरोप सां या इवन मलेशिया सां, सिंगापुर सां थोरी असां मुक़ाबिलो कंदासीं। असां त मुक़ाबिलो कंदासीं इन्हनि सां। वरी अचो अनएम्प्लॉयमेंट, वर्ल्ड बैंक थी चए इंडिया में 4.2% आहे, इहा 2024 जी फिगर आहे। बांग्लादेश में 4.7% आहे, पाकिस्तान में 5.5% आहे। भाई वक़्तु आहे, 14 अगस्त ज़रूर मल्हायो, आज़ादी जो ॾींहुं आहे, गनीमत जो ॾींहुं आहे, अलाह वॾी हिकिड़ी नेमत अदा कई असांखे। पर असां छा उन आज़ादीअ जो सही फ़ाइदो वरितो आहे? असां उन आज़ादीअ खे सही नमूने में सही ट्रीट कयो आहे? छा आज़ादीअ खां पोइ अॼु असांजी तइलीम कहिड़े शैम्बल्स में आहे, इदारा कहिड़े शैम्बल्स में आहिनि, करप्शन केतिरी आहे? मां इन खे प्रोग्राम पंहिंजे हामस हाण खां जीअं चइबो आहे न त दिलि थी सड़े त चवां त बाबा ॻाल्हि इहा आहे त अॼु त तव्हां मुनाज़रा कयो, सेमिनार्स कयो, किथे नाकाम विया आहियूं, किथे फेल विया आहियूं, छो पिया असां पोइ वञूं? बिजलियूं छा कंदियूं, नचणु छा कंदो, जीवे पाकिस्तान छा कंदो, जेकॾहिं प्रैक्टिकली असां उनजी का ख़िदमत नथा कयूं। सो असां मां उन्हनि जेतिरा बि वस वारा इदारा आहिनि, सियासतदान आहिनि,
जज आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, आर्मी, सभिनी खे चवंदुसि त ख़ुदारा हिन मुल्क खे गॾिजी ठाहिण जी ॻाल्हि कयो। हिन मुल्क में रब्बिल आलमीन सभु कुझु अता कयो आहे, हिन मुल्क खे असां फुरियो लुटियो आहे, अचो त हिन मुल्क खे भलाई जी तरफ़ सोचूं ऐं अॻिते वधूं। ठीकु नाज़रीन, वक़्तु है एक ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। सर, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत खे जंग में शिकस्त ॾियण सां गॾु 6 दरिया बि वापसि वठी सघूं था, पोइ हिते हटण ऐं झुकण वारा न आहियूं। न ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त जंग त हुई कान, हाणे ठकाठुकी थोरी लेवल जी जंहिंमें ट्रम्प विच में घिड़ी पियो ऐं हुन चयो बाबा जंग न कयो, ठीकु न आहे। ऐं वाक़ई जंग असांजे ॿिन्ही जे मफ़ाद में कोन्हे। हिंदुस्तान खे अखियूं खोले हलणु खपे त पाकिस्तान एटमिक मुल्क आहे, एटमी मुल्क आहे। तंहिं करे हिंदुस्तान ईअं असांजा हक़ या असांजा दरिया गिड़काए कोन सघंदो। सो तंहिं करे बिलावल भुट्टो ज़रदारी जी लाइन बिल्कुलु ठीकु आहे, इहा ई लाइन हुजणु खपे पाकिस्तानी जी। उहा ॿी ॻाल्हि आहे त पोइ जॾहिं जंग थींदी त पोइ अलाह ख़ैर करे। ॾिसो न, जंग जॾहिं थींदी न हाणे त ही त हाणे हवाई जहाज़नि 2 टे आया, ठकाठुकी थी, ट्रम्प चयो बाबा छॾियो, पोइ इहो ड्रामो हो या छा हो, पर बहरहाल इहा जंग न हुई। दिली दूस, दिली जंग परे आहे, अलाह जंग खां बचाए, जंग ॿी शइ आहे। बाक़ी रही ॻाल्हि आहे त बिल्कुलु बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि सही आहे, क़ौमी लीडर आहे, पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, त बिल्कुलु असां दरियाहनि ते जेकॾहिं कंदो त असां माठ करे कोन वेंदासीं, इहो चवणु बि खपे। हुनजो नानो बि चवंदो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि चवंदो, तंहिं करे पाण बि चए थो त वेरी गुड। ठीक सर, वफ़ाक़ी हुकूमत PIA समेत 24 सरकारी इदारनि खे 3 मरहलनि में खंगाइण जो फ़ैसिलो कयो आहे। पहिरें मरहले में PIA ज़रई तरक़ियाती बैंक समेत 10 इदारनि खे खंगायो वेंदो। ॾिसो, खंगाइण जो जेको पाकिस्तान में जेको खानगाइण जो या प्राइवेटाइज़ेशन जो जेको जेके मिसाल रहिया आहिनि या जेके अॻु में माज़ीअ में थियूं आहिनि, उहे कुझु चङा मिसाल क़ाइमु कोन्हनि के। प्राइवेटाइज़ेशन करण वारनि अथॉरिटीज़ पंहिंजनि फ्रंटमैन्स खे सभु शयूं घुराए ॾिनियूं, पोइ चाहे मुस्लिम कमर्शियल बैंक हुजे, चाहे ज़ील पाक सीमेंट फैक्ट्री हुजे, चाहे दादू शुगर मिल हुजे, चाहे जेके बि सभु ईअं थियूं सॼे पाकिस्तान में। रुगो सिंध जी ॻाल्हि कान्हे, पर सॼे पाकिस्तान में पाण में वंडे विराए खाइनि। हाणे जेकॾहिं ईअं ई प्राइवेटाइज़ेशन आहे त इहो त ज़ुल्म थींदो, मुल्क सां अॻे ई ज़ुल्म थियल आहे। भंग बुगड़ा ईअं बिल्कुलु ई पैसनि 2 टकनि ते शयूं ॾेई छॾनि। हा, पाण खीसा भॼनि, टकनि ते ॾेई छॾिया, पंहिंजे फ्रंटमैन खे ॾिननि। प्राइवेटाइज़ेशन जो मक़सदु आहे त मेरिट ते थिए, वेरी गुड, थियणु खपे। इहे भला सरकारी इदारा बि हुकूमतुनि ठाहिया न, कुझु त ॾिसी ठाहियो हूंदुनि न, उन्हनि तबाह बि उन्हनि हुकूमतुनि कयूं आहिनि न, पर हाणे जेको अकाउंटेबिलिटी त हुजे, हुनजी पुछा ॻाछा त हुजे त PIA जंहिं ठाहियो उनजा छा हुया, इन जे लाइ आफ्टर ऑल प्रोजेक्शन्स ऐं सभु शयूं थींदा न, त PIA मां ठाहियां त हुन में कहिड़ी तरक़ी कंदो मुल्क, पोइ कहिड़ा सबब आहे जो इदारो तबाह बर्बाद थी वियो। हर इदारे जी मां तव्हांखे ॿुधायां थो त जेसिताईं तव्हां कंहिं बि शइ जी एनालिसिस नथा कयो, SWOT एनालिसिस नथा कयो, हिकिड़ी मैनेजमेंट जी न रीटेस्ट आहे SWOT, SWOT, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्चुनिटीज़ एंड थ्रेट्स, SWOT एनालिसिस। तव्हां उहो त करे ॾिसो न हिकु इदारे, ऐं पब्लिक कयो, पब्लिक खे माण्हुनि खे एजुकेट कयो त कंहिं इदारो ठाहियो, उनजा मक़सद कहिड़ा ऐं उहो इदारो तबाह कीअं थियो, उन्हनि जा मक़सद उन्हनि ईअं छो कयो। बाक़ी हाणे ईअं तव्हां उहो प्राइवेटाइज़ करे छॾींदो ऐं जेकॾहिं तव्हां उहो फेयर बुनियादनि ते न कंदो त पोइ इहो वॾी मुल्क सां गद्दारी थींदी। ठीकु सर, एक्निक हैदराबाद सख मोटरवे ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। 306 किलोमीटर्स वारो मोटरवे 5 सेक्शन्स में विरायो वेंदो। इहो कॾहिं मां अॻे बि न ते ॻाल्हायो आहे त इहो कॾहिं बि पंजाब में इहा ॻाल्हि कान थी। हीअ त 306 पर लाहौर इस्लामाबाद मोटरवे 380 किलोमीटर वन गो में ठहियो। यस, सेक्शन्स हूंदा आहिनि न, उहो अलॻि ॻाल्हि आहे, सेक्शन्स हूंदा आहिनि, पर सभिनी सेक्शन्स एट अ टाइम कमु पिया हलियो। हीअ चवनि था त न 3 इस्लामिक
बैंक ॾिना आहिनि कर्ज़ उन मां ठहंदा, बाक़ी पोइ ॾिसंदासीं त बाक़ी ॿियो ॿ कीअं कीअं ठहनि, माना रुलियो पियो हूंदो कमु। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी फर्ज़ु आहे हिते इहो पैसा एलोकेट करे ऐं इहो मुल्क इहो मोटरवे ठहणु खपे 2 सालनि 3 सालनि जे अंदरि अंदरि, छो त इन मोटरवे जे करे सिंध जी तरक़ी खे वॾो हाञो आहे, नुक़सानु आहे। ठीक सर, KPK में सेहत इंसाफ कार्ड मंसूबे में 28 अरब रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। 8 तालीमा 17 अस्पतालूं बिना रजिस्ट्रेशन करप्शन कहिड़ी नई ॻाल्हि आहे हिन मुल्क में, छो इहा थी आहे कि नई कहिड़ी ॻाल्हि आहे? हिननि सभिनी सियासतदाननि कानून ठाहे त बाबा 50 करोड़ खां मथे नेब नोटिस वठी सघे थी, ॻाल्हि ई नथी करे सघे। जेकॾहिं करप्शन थी आहे 49 करोड़ 99 लख 999 रुपया 9,999 रुपया, त उन ते उनखे ताक़त न आहे जो नेब नोटिस वठे। इहा करप्शन भली पई थिए। हाणे ही करप्शन जी कहिड़ी ही त मामूली ॻाल्हि आहे। मुल्क में कानून ठहणु खपे, चाइना वारो करप्शन जेको करे उनखे मौत जी सज़ा हुजे। जेसिताईं अहिड़ा कानून न ठहंदा तेसिताईं मुल्क बि कोन सुधरंदो। मां केतिरा दफ़ा हिते ॻाल्हि कई आहे त मां वञा पियो इंडिया, 2007 जी ॻाल्हि आहे, 2008 जी ॻाल्हि आहे, त मां वञा पियो हितां लाहौर खां ॿाहिरि रोड वियासीं, वरी पोइ ट्रेन में चढ़ियुसि। ट्रेन में फर्स्ट क्लास में वेठासीं, उतां जी इलीट हुई इंडिया जी, उहे बि गॾु आहे। हीअ संगत में सलाम दुआ बि थी वई, सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहे। त मुंहिंजो भला त छा वठिजे, कहिड़ी शइ तव्हां रिकमेंड कंदो त हिंदुस्तान मां वठिजे? चई दवाऊं। चई उहो छो? पुछो दवाऊं छो? हिकिड़ो दवाऊं सस्तियूं आहिनि, ॿी ॻाल्हि त हिते दवा तव्हांखे 2 नंबर न मिलंदी। उहो छो? कीअं? चई इन जे करे जो दवा मिलावट करण वारे जे लाइ मौत जी सज़ा आहे। तव्हां दवाउनि मिलावट करण जी मौत जी सज़ा रखो, तव्हां करप्शन जेको मिनिस्टर करप्शन करे हुनजी मौत जी सज़ा रखो, ॾिसो सभु शयूं ठीकु थी वेंदियूं। हीअं चपटी वॼाइणी आहे रुॻो, पर केरु चपटी वॼाइण लाइ तयारु न आहे। केरु चपटी वॼाइण लाइ तयारु न आहे। रुखसार मैडम चवंदा त भली ईअं कमु हले, पंहिंजो पाण मां असां बि ख़ुशि, तव्हां बि ख़ुशि। सर, सिंध असेंबली जे मेंबर्स जी पघारनि अलाउंस में वाध कई वई आहे। असेंबली मेंबर्स खे घर जी मसवाड़, इलाज जा ख़र्च ऐं मुफ़्त सफ़री सहूलियतूं बि मिलंदियूं। इहो अवाम अहिड़ो आहे न, अवाम गूंगो ॿोड़ो आहे, अंधो आहे। हुन अवाम खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर ई कान थी पए त असांखे लुटियूं कीअं पिया था। अमीर थींदो थो वञे। इहे MP MLA सुञाणनि जो इन्हनि खे इन माल खपे, बजट इन्हनि खे मिले, उतां पैसा खाइनि। हर कंहिंखे फलाणी म्यूनिसिपल कमेटी आहे, कंहिंखे फलाणी उतां पैसा खपनि, ऐं वरी पोइ अलाउंसिस बि खपनि। सो माना त अमीर तरीन थींदो वञे, ग़रीब तरीन थींदो वञे। ग़रीब जो गिरोह कढी अमीर जे वात में था विझूं, इहो असांजो निज़ाम आहे। सर, पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल मेडिकल जी दाख़िला वारी टेस्ट लाइ फीस 7,000 में वधाए 9,000 रुपया करे छॾी आहे। ख़ैर ॾिसो, ॻाल्हि आहे त 7 ऐं 9 जी ॻाल्हि कान्हे, पर असां वटि टिबो ई हूंदो आहे न। उहो बि केॾांहुं वञनि, उन्हनि खे बि रिश्वत ॾियणी थी पए, लाइसेंस वठण जे लाइ, सर्टिफिकेट ॾियण जे लाइ उन्हनि खे बि रिश्वत ॾियणी थी पए। भई हिन मुल्क में कहिड़ी शइ तरक़ी कई आहे? रिश्वत तरक़ी कई आहे। ऐं रिश्वत सभु गॾिजी था कनि, कंहिं करे केरु कंहिंखां पुछे ई कोन थो। करोड़नि में रिश्वतूं तूं थियनि, ईअं बाक़ाइदा ॻाल्हियूं हलनि थियूं त भला तूं एतिरा करोड़ ॾे, हीअ एतिरो ईअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। भींग लॻी पई आहे, भींग। मां चवां थो हिन मुल्क में वाकई जेको नौजवान छॾे थो वञे सही थो करे। हिन मुल्क में छा रही कंदो, छा तरही कंदो हिते नौजवान? हिते कुझु हुनजो धणी साईं कोई कोन्हे। असांजा मेंबर, असेंबलियुनि जा मेंबर, वज़ीर मशीर पंहिंजूं पघारूं अलाउंसिस वधाईंदा रहंदा, वरी भला कुझु न आहे। सर, अक़लियतनि जे क़ौमी ॾींहं ते सिंध असेंबली अक़लियतनि खे तहफ़ुज़ ॾियण हक़नि ऐं मुलाज़मतुनि बाबति ठहराव मंज़ूर करे वरितो आहे। ठहराव सां छा थो थिए? तव्हां हक़नि खे ॾियो न। तव्हां असांजा हिंदू भाइर जेके आहिनि, जेके हिन धरती धणी आहिनि, असां हिन धरतीअ जा धणी आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं को तंग करे थो, उन्हनि खे तव्हां सिक्योरिटी ॾियो न। सिंधी मुस्लमाननि खे मां अर्ज़ु कंदुसि त तव्हां जे इहो हिंदू असड अथव, इन हिंदूअ खे तहफ़ुज़ ॾियो। छो त मां उन्हनि हिंदूज़ जो जेकी पाकिस्तान जे वक़्तु लॾे विया, उन्हनि सां इंटरव्यू कया, उन्हनि शिकायत कई त सिंधी मुस्लमान असांखे प्रोटेक्शन न ॾिनो, तंहिं करे असां निकिरी आयासीं। तारीख़ सिंधी मुस्लमान ते सिंध में लानत विझंदी,
जेकॾहिं हू धरती धणी असांजा मज़हब बुनियाद न आहे कंहिं क़ौम जो, मज़हब कंहिं पॉइंट में न आहे, मज़हब आहे धरती सां तसलसल ज़बान ऐं तहज़ीब उन्हनि शयुनि सां मुंसलिक आहे। हू असांजे क़ौम जा फ़र्द आहिनि, इहे असांजी क़ौम जा फ़र्द आहिनि। तव्हां माइनॉरिटी में आहिनि, तव्हां उन्हनि खे प्रोटेक्ट कयो। ऐं जेको सिंधी मुस्लमान हूंदे सूंदे जेकॾहिं नथो प्रोटेक्शन ॾिए सिंधी हिंदूअ खे, त मां उनखे चङनि लफ़्ज़नि में यादि न कंदुसि। ठीक नाज़रीन, वक्त है एक ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। सर, जैकमाबाद में IBA टेस्ट पास कंदड़ 4 उम्मीदवारनि खे रूल्स जे उबतर प्रोफेशनल डिग्रियुनि जो इज़ाफ़ी मार्कूं ॾेई ऑफर ऑर्डर ॾियण जी जांच में DO प्राइमरी मुश्ताक सदार खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। छा थींदो? हिकिड़े थोरी पैसा खाधा हूंदा, करार ॾिनो वियो आहे त छा थींदो? चवंदो बाबा मूंखां हेतिरा पैसा वरिता अथमि, तव्हां अचो त हिसो करे खणो, ऐं पोइ हुन खां ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। रुॻो उन जे करे हिनखे इहो नोटिस वियो हूंदो, या हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो वियो आहे, या हिनखे टारगेट कयो आहे जो हिन पैसा न मथे ॾिना हूंदो सही हिसो। जॾहिं हिसो अची हिसो पती थी वेंदो, उन खां पोइ किसो ठीकु थी वेंदो। असां ई हुनखे ॿुधाए था बाबा तूं चयूं अकेलो पियो खाईं त ठहे ॻाल्हि थोरी थी, अकेलो खाईंदे त पोइ ज़रूरु तूं पेट में सूरु थींदी न। हे पेट में सूरु विझण लाइ तोखे इहो जांच थी आहे, तोखे ज़िमेदारी महसूसु, हाणे ॾे त तुंहिंजो पेट जो सूरु बि लहे, उन्हनि जे पेट जो सूरु बि लहे। सर, पोइ आख़िर केसि ताईं सिंध में नौजवान इस्तेसाल न सिंध में नौजवाननि पाण इहो ॾिसो, ॻाल्हि ॿुधो न, असां बि नौजवान हुआसीं न, त एतबार कंदो बानी जे ख़िलाफ़ शागिर्दनि तहरीक हलाई। मां मतिलबु 70 में मूंखे मिलिट्री कोर्ट साल सज़ा ॾिनी, त शागिर्दनि हलाई। हीउ ॾिसो तव्हांजा शागिर्द आहिनि हेतिरा, हींअर त असांजे ज़माने में थोरा शागिर्द हुआ 60s में, हाणे केतिरा लखे शागिर्द आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, पंहिंजे मुस्तक़बिल उहे निकिरी अचनि, उहे ॿिड़नि न। बसि एक्चुअली ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं न उहो क़ौम सरेंडर कंदी आहे, ॿाहिरि हिकिड़ो माण्हू ॻोठ जे आयो आहे ऐं उहो सभिनी खे ललकारे ऐं सभु लिकी घरनि में वेही रहंदा, त पोइ ज़ाहिर आहे पोइ जेको हुनखे मर्ज़ी हूंदी उहो करे हलियो ईंदो न। तव्हां ॾिठो आहे न फिल्मुनि में, शोले फिल्म में सभिनी ॾिठी हूंदी, त उन में 2-4 माण्हू अचनि था, 3 माण्हू अचनि था, सॼो ॻोठ हुननि खे ॾिए थो, पोइ वरी हिकिड़ा 2 हुननि खे चैलेंज था कनि त पोइ हुन दड़ियलनि खे रेज़िस्टेंस थो मिले, मुक़ाबिलो थो थिए। इहे कहाणियूं आहिनि, इहे फिल्मूं बि हिकिड़ियूं। सो ॻाल्हि आहे त जेसि ताईं असां पाण रेज़िस्ट न कंदासीं, सिंध जो शागिर्द, सिंध जो मज़दूर, सिंध जो वकील, सिंध जो अदीब, दानिश्वर वञूं जे तहरीक वारी जेसि ताईं रवश अख़्तियार न कंदो, सभु गॾिबा न। सर, पोइ शागिर्द प्रोटेस्ट कनि त था, किथां था शागिर्द प्रोटेस्ट कनि? उहो उन लेवल जो किथे आहे प्रोटेस्ट? न आहे। शागिर्द किथे था प्रोटेस्ट कनि? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, शागिर्द तॾहिं प्रोटेस्ट कंदा, थोरा हूंदा तॾहिं बि लठियूं खाईंदा, जेलनि में वेंदा, हलिया वेंदा, नारा हणंदा वेंदा। हाणे त केरु शागिर्द छा थो, हाणे कुझु कोन, कॾहिं कॾहिं निकिरंदा को करे। भई मुस्तक़िल तौर ते शागिर्दनि खे इन क़िस्म जी तहरीक हलाइणु खपे त तव्हां असांजो इस्तेसाल था कयो, जेके कमीशन में नौकरियूं थियूं विकिरो थियनि, या तव्हांजी वज़ीर नौकरियूं था विकिणनि, या तव्हांजा MPA में नौकरियूं था विकिणनि, इन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां ॾिसो त कीअं नथी रिज़ल्ट निकिरे। पर छा आहे त जॾहिं तव्हां ज़ुल्म जे ॾाढो सरेंडर कयो ऐं ज़ुल्म खे क़बूल करे छॾियो नाम ऑफ लाइफ, त बसि पोइ ईअं थींदो। ठीक सर, कराची में 1 हफ़्ते दौरान 2 वकील क़त्ल थी विया आहिनि। पुलिस वकील नासिर मलिक जे क़त्ल केस जे जवाबदार मोहसिन ऐं वकील ख्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल ऐं मुलवस जवाबदार हसन खे बलूचिस्तान मां कार समेत गिरफ़्तार कयो आहे। ॾिसो ॻाल्हि आहे त इहे आहिनि एक्चुअली टारगेट किलिंग्स। इहे माण्हू इन्हनि इहे जेके हुनजो मूं इंटरव्यू ॿुधो, हुनजो जंहिं शमसुल खे मारियो हो, हुनजो इंटरव्यू ॿुधो, हुन छोकिरे जो त मुंहिंजे पीउ खे मारायो आहे, ड्राइवर खे मारियो आहे। हाणे उन ते असां पाण छा ॻाल्हायूं? ॻाल्हि आहे त इहा जेका टारगेट किलिंग आहे, पोइ रिएक्शन में आहे या छा आहे, ऐं ॿधिजी बि विया आहिनि, उन्हनि खे सज़ा साली अचणु खपे। सो पर इहो हाणे असां पाण छा ॻाल्हायूं था? असांखे हक़ीक़तुनि जी कहिड़ी ख़बर त छा थियो छा न थियो। ठीक सर, ने बेरा टाउन ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। गुज़िरियल हफ़्ते बेरा टाउन जे कुझु मिल्कियत नीलाम कई वई आहे। इहा ज़्यादती आहे, इहा ज़्यादती आहे।
बहिरा टाउन में माण्हुनि जा प्लाट आहिनि, माण्हुनि जूं मिल्कियतूं आहिनि खरबें रुपयनि जूं, उहे वीचारा सभु परेशान। मलिक रियाज़ थोरी परेशान थींदो अकेलो, उन सां गॾु जेके खरबें रुपयनि जूं मिल्कियतूं हुन माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि उहे सभु ज़ाहिर आहे हिन जेकॾहिं नीलाम थींदो हिते बिजली केरु ॾींदो? बिजली हींअर न 24 कलाक बिजली थो ॾिए बहिरा टाउन वारो माण्हू, उहो ख़तमु करे छॾींदो। मूंखे नथी ॻाल्हि सम्झ में अचे त असां छो एतिरो ॻिचे में पइजी था वञूं कंहिंजे। तव्हां उनखे घुरायो जेको बि कयोसि, पर तव्हां बहिरा टाउन नीलाम करे ग़रीबनि माण्हुनि जी मिल्कियतुनि खे तव्हां नुक़सानु ॾियो। मां चवंदुसि इहो न थियणु खपे। हाणे ॻाल्हि इहा आहे त पोइ हाणे मुल्क जा हाकम ईअं कंदा त पोइ हुन में असां छा कंदासीं? ठीक सर, सिंध में बोड वारी सूरत हाल में पानी में खोट नाहे थी सघी, जंहिं ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगाह रोडनि ते निकिरी आहिनि। छा आहे मां तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं पाणी जी खोट ई त वाराबंदी थी, चलो ठीकु, हाणे जॾहिं पाणी आहे वाह फुल पिया वहनि पंहिंजी जेका हुन जी कैपेसिटी आहे त पोइ वाराबंदी छाजी आहे? किथे किथे 3 हफ़्ता कोन थो पाणी अचे, 2 हफ़्ता पाणी कोन थो अचे, 2 हफ़्तनि खां पोइ थो मिले, किथे हफ़्ते खां पोइ थो मिले। सो इहे सभु शयूं जॾहिं पाणी घणो आहे दरिया में त तव्हां हुनखे हफ़्तो हफ़्तो ॾियो न, हर हफ़्ते ॾियो। जॾहिं पाणी खोट थिए भली तव्हां वाराबंदी कयो। पर हाणे हिन में छा आहे मां तव्हांखे ॿुधायां थो, जीअं तव्हां ॿुधो कोन था त सखर बैराज जा 16 दरवाज़ा जेके ताज़ा ठाहिया आहिनि उन्हनि में गड़बड़ थी आहे। इहे ॾिसो त केॾो अरमान आहे। पर हिन हुकूमत खे त असां केतिरो दफ़ो इहो मशवरो ॾिनो आहे त नओं बैराज ठाहियो, छो त इन जी हूअं बि इन जी जेका आहे गारंटी चइजे या जेका गारंटीड लाइफ आहे, असां जॾहिं अंग्रेज़ ठाहे तयारु कयो 33 में या 32 में त 50 साल, हाणे उहो केतिरा 32-33 में, हाणे बाक़ी 90 साल हुनखे थी विया आहिनि। तंहिं करे असांखे ॿियो बैराज ठाहिण जे लाइ सोचणु खपे। इहो सिंध जी हुकूमत लाइ छो हिन पासे तवजो न आहे, ऐं सिंध जे अवामी नुमाइंदनि जो भलाए छो हिन पासे तवजो न आहे, ॻाल्हि नथी सम्झ में अचे। माण्हू ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे मुंहं ते चवंदा, बेनज़ीर भुट्टो खे मुंहं ते चवंदा, माण्हू ज़रदारी साहिब खां डिॼनि था, हुनखे मुंहं ते नथा चवनि। अदीब फयाल खां डिॼनि था, मुंहं ते नथा चवनि। अड़े बाबा, तव्हांजो कमु ई इहो आहे त तव्हां पंहिंजी नुमाइंदगी कयो, वरी तव्हां ग़लति हुजो पर तव्हां चओ। गूंगन ॿोड़नि सां थोरी जमुरत हलंदी आहे, या गूंगन ॿोड़नि सां सियासत हलंदी आहे, न। तव्हां ॻाल्हायो, जेको ॾिसो था ॿुधो था तव्हां ॿुधायो, हुननि जो बि ॾोह न आहे न। तव्हां रुॻो ख़ुशामद था कयो, वञी नौकिरियूं था वठो या पैसनि वारा कम था वठो त पोइ हुननि जो बि ॾोह न आहे। उहे चवंदा त ही पाण लथा पिया आहिनि, हुननि हाणे छा कयूं? ॾिसो, हिकिड़ो कल्चर हूंदो, उहो कल्चर जारी हो जेसिताईं 2008 खां पीपुल्स पार्टी खां अॻु में उहो कल्चर इहो त जेको चीफ मिनिस्टर ईंदो मीडिया वारनि खे सॾाईंदो, ॿियनि खे सॾाईंदो, उन्हनि खां इंडिपेंडेंट ओपिनियन वठंदो। हे त अरिड़हं 2008 खां पोइ त ज़रदारी साहिबु हिकिड़ो ॿ दफ़ा सॾायो आहे, आसिफ अली ज़रदारी साहिबु। कंहिं चीफ मिनिस्टर खे त घणा अलाए घणा 8-10 साल थिया आहिनि, उन कॾहिं कोन सॾायो आहे। मूं चयो बि त मांसि कॾहिं दावतनि में मीटिंगुनि में त शाह साहिबु कॾहिं मुलाक़ात कयो नुमाइंदनि सां, मीडिया जे माण्हुनि सां, ॿियनि सां, त तव्हांखे ख़बर पए त छा पियो थिए। हा नेक्स्ट वीक कंदुसि वरी गुम, छो त दामन साफ़ न आहे न, छा ॻाल्हाए कंदो? ॻाल्हाइण जे लाइ मटीरियल न आहे त विहारे असांखे छा ॻाल्हियूं कंदो? कराची में खूनी ढंप मोटरसाइकिल ते वेंदड़ भेण भाउ खे चिभाटे छॾियो आहे। हाणे ॾिसो न, हे त एक्सीडेंट्स आहिनि, पर ॻाल्हि आहे त इहो हुकूमत जो कमु आहे त उन्हनि, या ट्रैफिक पुलिस जो कमु आहे त उन्हनि माण्हुनि जा लेसन चेक करे। घणा केतिरा त माण्हुनि खे लेसन ई उन्हनि खे हू ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जा नंबर 2 जेके हेल्पर हूंदा आहिनि। इहे सभु शयूं इम्प्लीमेंट करण जे लाइ सिंध हुकूमत जे मथां या ट्रैफिक पुलिस जे मथां या ज़िम्मेदारी आहे, उहो उन्हनि जो लेसन चेक कनि। असां अॼु बि वञूं पिया हाईवे ते, बाईपास ते, त एतबार कंदो ट्रालर हेॾो सारो, उहो पंहिंजो ट्रैक छॾे ॿिए ट्रैक में अची वियो ओचितो असांजे आॾो। हाणे ॾिठोसीं त असां इहो हुनजो जेको हुनजो नंबर 2 थींदो उहो पियो हलाए। तव्हां वटि कानून आहिनि, इम्प्लीमेंटेशन कान्हे। हर कंहिं माण्हू जो ध्यानु आहे, ट्रैफिक पुलिस जो बि ध्यानु आहे त किथे पैसा था मिलनि, कंहिंखां पैसा वठणा आहिनि। छो हुननि खे तव्हां इन कम ते लॻायो आहे न। तव्हां जॾहिं पैसा वठी कंहिंजी पोस्टिंग कंदो त हू हितां वञी उगाड़ींदो न, किथां उगाड़ींदो।
ये सिर्फ़ु पैसे जो कल्चर मथां थो शुरू थिए, हेठां कोन थो थिए। जेकॾहिं तव्हां कंहिंजी पोस्टिंग कंदो त एतिरा पैसा ॾे त किथां कंदो, हितां ई कढंदो न। जेको मेरिट ते ईंदो उहो मेरिट वारी ॻाल्हि उहा दफ़न थी वई। मेरिट वारी ॻाल्हि हूंदी 85 ताईं, पोइ ख़तम थी वई ॻाल्हि, पोइ कमु लही विया। ठीक सर, PPH इंतजामिया माली साल 2023-24 दौरान बुनियादी सेहत मर्कज़ तोड़े माउ ऐं ॿार हेल्थ केयर सेंटरनि जी बजट जा 14 करोड़ 10 लख गिड़काए छॾिया आहिनि। हा, वरी चइजो सुवाल। PPH इंतजामिया माली साल 2023-24 दौरान जेको बुनियादी सेहत मर्कज़ आहे जो माउ ऐं ॿार हेल्थ केयर सेंटरनि जी बजट जा जेके 14 करोड़ 10 लख हुआ उहे गिड़काए छॾिया आहिनि। लिकाए छॾिया आहिनि न, वरी छा गिड़काए वई, मतिलबु गिड़काए वई, खाए वई। केॾा वञनि भला उहे पैसा खाईंदा त खाराईंदा त पोइ हलंदा न। ॾिसो न, मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो साफ़ ईंदो नौशरो फिरोज़ जो, सो कंहिं सां ॻाल्हाईंदो ऑफिसर सां, बाबा पैसा कढ, छा पैसा? चई भला असां साफ़ ई नांग आहियूं छा जो मिटी खाईंदासीं, तूं खाईंदो असांखे बि ॾे। सो भला इहे नांग थोरी आहिनि जो मिटी खाईंदा, इहे पैसा ई खाईंदा न, ॿियो छा कंदा। उन्हनि खे कहिड़ी इंट्रस्ट आहे हिन ॻाल्हि सां, माउ ऐं ॿार जो या माउ सां या ॿार सां, को इंट्रस्ट कोन्हे। करप्ट माण्हूअ खे को इंट्रस्ट न हूंदो आहे, करप्ट माण्हूअ खे ज़मीर ई न हूंदो आहे, रुगो पैसनि न मरंदो आहे। नाज़रीन, ही हुयो अॼु जो प्रोग्राम। ईंदड़ प्रोग्राम में मुलाक़ात थींदी।